साईं देव थियो आशिक राणी ते। हाणे 8 साल जो छोकरो पंहिंजी माउ खां पुछा करण लॻो त अम्मा मां चवण लॻी त जी अबा छोकिरा जेके मूंसां गॾु रांदि रहनि था ची हाओ ची उहो मूंखे चवनि था त तूं हिकु देव जो पुटु आहीं। मां चवण लॻी त न बाबा इहे छोकिरा ग़लति चवनि था, तूं देव जो पुटु कोन आहीं। ची पोइ अम्मा देव केरु आहे, देव छा आहे? ची न बाबा देव कुझु बि कोन्हे, तूं इंसान जो बच्चो। चई अम्मा पोइ मुंहिंजो अबो आहे किथे? 8 साल थिया आहिनि मूं मुंहिंजे अबे खे नाहे ॾिठो। त हिते मां चवण लॻी त बाबा तुंहिंजो अबो कमाइण वियो आहे, सो हाणे कुझु टाइम खां पोइ अची वेंदो तुंहिंजो अबो कमाइण वियो आहे, पोइ तूं पंहिंजे पीउ सां मिलजांइ। छोकिरो 8 साल जो पंहिंजी माउ खे चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे उते उहा माई रहंदी हुई, 2-3 कमरा हूंदा हुआ। हिकिड़ो घरु हूंदो हुन में 2-3 कमरा, जंहिं मंझि हिकिड़े घर खे तालो ॾिनल हूंदो हो। छोकिरो ईअं ई पुछा करणु लॻो पंहिंजी माउ खां त अम्मा पाण जंहिं घर में रहूं पिया ची हाओ, ची पोइ हिन कमरे खे तालो छो? ची न बाबा हिन कमरे में कॾहिं बि न वञा, तालो इन लाइ हीउ कमिरो पंहिंजे कम जो कोन्हे, वञण जो कोन्हे। ची हा। ॾींहं वक़्तु हयाती जा गुज़रंदा रहिया। छोकिरो नेठि अची वॾो नौजवान थियो। हर चकर ते इहो ई पुछा कंदो हो त अम्मा मुंहिंजो अबो किथे आहे, पर माई को न को ॾटो ॾेई हुनखे छॾींदी हुई। हाणे हिकु चकर छोकिरो ईअं ई वियो पे गस वठियो, उन ॻोठ उन इलाइक़े में रहंदो हो, त माइनि खे खूह ते पाणी पे भरियो। खूह ते जॾहिं माइनि पाणी पे भरियो त मायूं पाण में चवणु लॻियूं त अड़े ॾिठी ही फिलाणी माई जेका हिते वेठी आहे न, ची हाओ ची ही उनजो पुटु आहे, पर ही चवनि था देव जो पुटु आहे। छोकिरे खे बि हाणे नौजवान ख़बर पइजी वई त इंसान छा हूंदो आहे, देव छा हूंदो आहे, जिन जिनात छा हूंदी आहे। हिन जो माइनि जे वाता ॻाल्हि ॿुधी सो आयो पंहिंजी माउ खे चवणु लॻो त अम्मा सची सची ॿुधा आऊं देव जो पुटु आहियां छा? मां चवणु लॻी त न बाबा देव हिकु जिन जिनात, तूं इंसान जो पुटु आहीं, इंसान जो बच्चो आहीं, देव जो पुटु थोरी। कंहिं तोखे चयो? चई अम्मा सभु चवनि था, नंढे हूंदे खां मूंखे चवंदा पिया अचनि, ऐं अॼु त आऊं हुतां मटियसि खूह वटां पाणी भरियूं पिए माइनि, उन्हनि इहा ॻाल्हि कई। मां चवणु लॻी त न बाबा अहिड़ी का ॻाल्हि। जी पोइ मुंहिंजो अबो आहे किथे? चई तुंहिंजो अबो वियो आहे फिलाणे हंधि किथे सौदो वापारु करणु, सौदागर आहे, तो हाणे जॾहिं अचे पैसा वग़ैरह कमाईंदो, पाण ग़रीब आहियूं पंहिंजे हिसाब सां। छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। छोकिरे खे माई ईअं ॾटा सटा ॾींदी रही। तो हाणे छोकिरो राति जो जॾहिं सुतो पियो हुजे, निंड हिनजी माना अचे न, हिनखे माना झाग पइजी वई, हेॾां होॾां ॾिसणु लॻो त माउ हुजे ई न। हाणे आयो अची उन कमरे खे ॾिसे त उन कमरे खे तालो ॾिनल न हुजे, खुलियो पियो हुजे, पर दर अंदरां बंदि हुजे। छोकिरो तइजब में पइजी वियो त हीउ छा मसइलो आहे। वरी न कुझु उहा राति छॾे ॾिनी। सो चवणु लॻो त ख़बर कोन्हे छा आहे, मुंहिंजी अम्मा हले केॾां वई हली। वरी अची जॾहिं सुबुह थियो पंहिंजी माउ खां पुछा करणु लॻो त अम्मा ॾे ख़बर, तूं राति केॾां वई हली वे? चई छो बा आउं हिते हुअसि। चई न तूं है कोन आहे, हिन कमरे जो तालो बि खुलियो हो पर अंदरां खां बंदि हो। मां चवणु लॻी त न बाबा तोखे वहम आहे, तूं निंड मां उथियो हूंदे, तो को ख़्वाबु वग़ैरह ॾिठो हूंदो, आउं हिते ई हुअसि। चलो ठीकु आहे अबा, मां हिनखे ॾटा सटा ॾेई छॾिया। सो हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। छोकिरो सोचियो त हाणे अम्मा कुझु न कुझु त मूंखां लिकाए पई, हक़ीक़त नथी करे, काफ़ी टाइम थी वियो आहे, आउं बि अची वॾो नौजवान थियो आहियां, मुंहिंजे पीउ जी का ख़बर कोन्हे, ऐं मुंहिंजी माउ कुझु न कुझु मूंखां लिकाए पई। सो बा हाणे चवणु लॻो त जांच रखंदसि, ऐं मां राति जो बि हले केॾां वञे थी। सो हाणे ईअं ई उन राति जो ई जांच करणु लॻो। अबा हाणे जाॻियो वेठो हुजे, ॾिसणु लॻो त हाणे अम्मा केॾां थी वञे। हिन वारी माउ उथी निंड मञा, हीउ बि उथियो लिक छिप में हिनजे पोयां। मां सिधो अबा उन कमरे में माना तालो खोले उन कमरे में वई हली। कमरे में जॾहिं वई हली त हिन ॾिठो त हाणे माई को कुदरतां कमरो अंदरां उहो दरवाज़ो बंदि कयो ई कोन। हिन सोचियो त ॾिसां त सही आख़िर छा मसइलो आहे। 2-3 मिंट छॾे थोरी देरि खां पोइ अंदरि जीअं दर उहो खोली, छा ॾिसे त माई देव जे गोॾे ते मथो रखियो आहे, सुती पई हुजे हिन जी माउ, देव वेठो हुजे। हिन जॾहिं छोकिरो इहो लका ॾिठो, छोकिरो तइजब में पइजी वियो, हैरान थी वियो। ऐं माई जॾहिं हिन वारी माउ जॾहिं हिन छोकिरे खे ॾिठो, सो बि यकदमि टुपड़े बीह रही। छोकिरो आवाज़ ॾिसी सॼो इहो लका ॿाहिरि निकिरी आयो। माउ बि खणी दौड़ पाए ॿाहिरि आई, चवणु लॻी त बाबा जेको तूं सोची पियो सम्झी पियो अहिड़ो कुझु बि कोन्हे। छोकिरो चवणु लॻो पंहिंजी माउ खे त अम्मा मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। पहिरीं त हुयूं ॻाल्हियूं, सो माण्हू ईअं चवंदो आहे न त जेको माण्हू अखियुनि ॾिठे करे हेॾां होॾां उन खां पोइ चए, पर पहिरीं माण्हू चवंदा हुआ, मायूं चवंदियूं त तूं हिकु देव जो पुटु आहीं। सो मूं ते यकीन एतबार न कयो, मूं तोखे बि जाम चयो, पर तो बि माना मूंसां हक़ीक़त न कई।
पर अॼु मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ही दरवाज़ो बंदि हूंदो हो, तूं मूंखे चवंदी हिन कमरे में न वेंदो वञा, तालो लॻल आहे ऐं तूं रोज़ राति जो वञे थी हिन कमरे में ऐं देव सां मिले थी, देव सां मुलाक़ात है, देव खे विहारे वेठी आहीं। मां चवणु लॻी त बाबा जेको कुझु तूं सम्झी थो उन मज़ा अहिड़ी का ॻाल्हि आहे ई कोन जेको तूं सम्झी पियो। आऊं अहिड़ी न आहियां, तूं देव जो पुटु न आहे। छोकिरो चवणु लॻो त अम्मा आऊं देव जो पुटु न आहियां त पोइ केरु आहियां? तूं जॾहिं देव वटि वेठी आहीं, देव अंदरि मौजूदु आहे, इन खां वधीक ॿियो छा थो थी सघे? अबा हाणे मां घणी चवणु लॻी, छोकिरो मञी न। छोकिरो अबा कावड़जी उतां निकिरी पियो, राति जे पेट मंझि निकिरी पियो। मां घणी चयो पर छोकिरो हिकु बि न ॿुधी, छोकिरो निकिरी पियो। छोकिरो चवणु लॻो त बसि हिते रहणु अजायो आहे, ऐं हिकु देव जो पुटु आहियां, भला मूंसां हेॾो दोखो। छोकिरो अबा उतां कावड़जी ऐं निकिरी पियो। हाणे हल हलां अची कंहिं अहिड़े इलाइक़े में अची हिनखे सुबुह थियो, चवणु लॻो त हीअ बादशाही छॾे कंहिं ॿी बादशाही में वञिजे। हाणे आयो हलंदे फिरंदे अची हिकिड़ी बादशाही में पुॻो। चवणु लॻो त हाणे हिन बादशाही में हीउ ॻोठु तमामु वॾो आहे ऐं वञा थो इन ॻोठ में, पोइ हिते अगरि कुझु आहे त पोइ हिते ई रहां थो। हाणे छोकिरो उतां निकितो, आयो सिधो उन ॻोठ में। हाणे ॻोठ में आयो, छा ॾिसे त हिकिड़े हंधि कई माण्हू गॾु हुजनि, परेशान ऐं बेहाल हुजनि, ऐं हिकिड़ी छोकिरी खे हार सिंगार पिया कराइनि, तयारु पिया कनि। हिन जॾहिं इहो लका ॾिठो त चवणु लॻो त अड़े हीउ छा मसइलो आहे? हिकांदा माण्हू हिते गॾु ऐं हिन छोकिरी खे तयारु पिया कनि, ऐं कुझु रोइनि पिया, कुझु मुंहुं लड़काए वेठा आहिनि, वञी हिननि खां हाल अहिवाल त वठां। अबा हाणे ठक सलामत छोकिरो आयो, अॼु उते पुछा करणु लॻो त बाबा ॾियो ख़बर अव्हां सां ख़ैरु आहे? जेको अवी सभु माना जेको त तयारु माना इहो छोकिरी खे तयारु पिया करियो, रोयो पियो, उदास पिया थियो, ही छोकिरी बि रोए बि, ख़ैरु आहे अव्हां सां? चई बाबा इहो ॻाल्हि ई न पुछ। चई छो आख़िर का वजह का? चई असांखे रोज़ु हिकु न हिकु माण्हू बादशाह खे ॾियणो हूंदो आहे, रोज़ु हिकिड़ो माण्हू बादशाह खे ॾियणो पवंदो आहे। सो बादशाह आहे, जेको बि हिकिड़ो माण्हू वञे थो सो वरी वापसी नथो अचे हेॾां। छोकिरे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो परेशान थी वियो, सो चवणु लॻो त इहो वरी कीअं? चई रुॻो छोकिरियूं ॾियो था या को मर्द माण्हू बि या छोकिरो ॾियो था? चई सभु, कॾहिं छोकिरी त कॾहिं छोकिरो, कॾहिं मर्द त कॾहिं पोड़ो, पर रोज़ु हिकिड़ो माण्हू असीं बादशाह जे महल में मोकिलींदा आहियूं। सो उन बादशाह जो कानून आहे त डेली मूंखे हिकिड़ो माण्हू खपे। अले केतिरे टाइम खां वठी असांजी बादशाह, असांजो ॻोठु तमामु वॾो, जंहिं मंझि माण्हू बाक़ी वञी रहिया आहिनि। रोज़ु हिकिड़ो माण्हू बादशाह जे महल में ॾियूं था, वरी वरे ई नथो। जी पोइ भला महल में अंदरि विया आहियो, कुझु उते जो सिस्टम कुझु ॾिठो? चई न बाबा, ठोपे इजाज़त कोन्हे, सफ़ा ज़ालिम बादशाह आहे, जे अगरि हेॾां होॾां कुझु करियूं था त असीं कोन था बचूं। हाणे असांखे रोज़ु हिकिड़ो माण्हू हुनखे ॾियणो हूंदो आहे। छोकिरो जॾहिं चवणु लॻो उन्हनि खे त चलो ठीकु आहे, आउं वञी हिन बादशाह खे ॾिसंदा आख़िर मसइलो छा आहे इन बादशाह सां, रोज़ु माण्हू अव्हांजो हिकिड़ो वठे थो। अबा हाणे निकितो हुतां उहो छोकिरो, अचे पियो बादशाह जी वॾी उन ॻोठ मंझि अचे पियो। त हाणे हिकिड़ो कुझु अधड़ो उमिरि कुराड़ो उमिरि जो जेको हमराह हो, उन खे ॿाह मां झले वरितो। थो चवणु लॻो त बाबा किॾां थो वञी? चई आऊं हुन बि को ॿुधी वरितो त को हीउ वञे पियो बादशाह जे महल में, या थो बादशाह ॾांहुं, बादशाह सां हाल अहिवाल करे, आख़िर हीउ ज़ुल्म छो इन ॻोठ वारनि सां? हिते भाऊ चवणु लॻो त बाबा सबर कर, सबर हलिया, ॻाल्हि मुआड़ पहिरीं मुंहिंजी ॿुधुनि खां पोइ। अबा हाणे छोकिरे खे माना उहो कुराड़ो हमराह वठी वियो पंहिंजे घर, अधड़ो उमिरि वारो। चई हा ॾे ख़बर। चई बाबा जिॾां तूं वञी पियो बादशाही जे महल में, चई हाओ, चई हीअ बादशाह थोरी आहे। चई पोइ हीउ केरु आहे? चई हीउ वॾो देव आहे, देव आहे जेको बादशाह जे रूप में आहे। असुल में हीउ देव आहे, हिनखे रोज़ु माण्हू हिकिड़ो खपे, रोज़ु माण्हू हिकिड़ो खाए थो, तंहिंजे करे ही सभु माण्हू जेको ॻोठ वारा ॾियनि था। चई पोइ तूं केरु आहीं? उन देव सां को मुक़ाबिलो करण वारो कोन्हे। त हिते उहो चवणु लॻो, कुराड़ो अधड़ो उमिरि वारो चवणु लॻो त बाबा आऊं कंहिं टाइम में वज़ीर हुअसि हिते। असुल में हिते जो जेको मालिक, जेको बादशाह असुल हो, उहो बादशाह ऐं उहा राणी, उहो बादशाह ऐं उहा राणी आहिनि कोन, हितां बि बादशाही छॾे आया आहिनि, उहो बि हिन देव जे करे। ही देव तमामु ज़ालिम देव, उन बादशाह जी जेका ज़ाल राणी हुई, हिकु चकर कंहिं शिकार ते वई, सो हाणे उहो देव उन ते थी पियो आशिक़, देव उनजी जान ई न छॾे। सो इहा ख़बर बादशाह खे पई, सो बादशाह बि को मुक़ाबिलो कयो। सो उन देव हरामी छा कयो जो उन बादशाह जी शिकिल अख़्तियार करे वरिती, ऐं पाण ख़ुदि जेको आहे सो उन बादशाह खे देव बणाए छॾी, देव जी शिकिल ॾेई छॾी। हाणे जेको देव थियो बादशाह, बादशाह जहिड़ो, ऐं जेको बादशाह हो उनखे देव बणाए छॾी, ऐं उनजी ज़ाल राणी ते आशिक़ थी पियो, ते कब्ज़ो करण ते चाहीं।
ऐं पोइ भेस बदिली करे अची महल में घिड़ियो। राणी खे बि ख़बर पइजी हुई राणी ते आशिक़ हो। पोइ राणी जीअं तीअं करे उतां निकिती ऐं पंहिंजे मुड़ुस खे वठी हाणे उहो देव जी शिकिल में हुई। हाणे ख़बर कोन्हे त किॾां विया, न अतो न पतो। छोकिरे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो छोकिरो परेशान थी वियो। ची तूं पोइ वज़ीर में अची हाओ ची तोखे पोइ उन्हनि जे बारे में का ख़बर को ॾस को पतो। ची का ख़बर कोन्हे, ॻोल्हे ॻोल्हे थकी पिया आहियूं। थी सघे थो हीउ देव बि अञा ॻोल्हे पियो उन्हनि खे, तो थी सघे उन डप जे करे नथा निकिरनि, कंहिं हंधि लिकी वेही रहिया आहिनि। हाणे हीउ देव अची वियो आहे हिन बादशाही ते, हाणे बादशाह जो रूप करे वेठो आहे, बादशाही हलाए पियो। रोज़ हिनखे हिकिड़ो माण्हू मिले थो, वॾो ज़ालिम ज़ुल्म पियो करे। छोकिरे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो परेशान थी वियो। सो चवणु लॻो त थी सघे थो इहो देव ही राणी वारो ज़िक्र करे पियो, थी सघे थो मतां मुंहिंजी माउ राणी हुजे। वरी उतां उन वज़ीर खां थी इहो सभु ॻाल्हियूं मुहारियूं करे हेॾां उन बादशाही मां थी वरी वापसी वरियो सिधो आयो पंहिंजे घर। माउ वीचारी ईअं मायूस उदास वेठी हुजे, मथे ते हथ हुजनि। अची माउ सां मिलियो, माउ बि ॾिठो पंहिंजे पुट खे भाकुर पातईं। सो माउ चवणु लॻी त बाबा तूं वरी अची, हा वरी आयसि। ची बाबा तूं ॻाल्हि हक़ीक़त मुंहिंजी ॿुधी बि कोन, ईअं ई कावड़जी निकिरी में। सो छोकिरो चवणु लॻो त अम्मा चलो ठीकु आहे, पहिरीं तूं मूंखे हीअ ॿुधा त हीअ हक़ीक़त आहे या कोन्हे। सॼी ॻाल्हि करे उहा उन देव वारी ॿुधाई संदसि माउ खे। सो माउ चवणु लॻी त बाबा बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे, ऐं उन टाइम में तूं मुंहिंजे पेट में हुएं। सो इहो ज़ुल्म उन देव कयो, सो असांखे उहा बादशाही छॾे ऐं राणी आहियां, ऐं जेको अंदरि देव आहे शिकिल में, इहो असुलु बादशाह आहे, तुंहिंजो पीउ आहे। पर हाणे उनखे देव जी शिकिल ॾेई छॾी आहे उन देव। हाणे बंदि करियो कमरे में वेठी आहियां, लिकायो कमरे में वेठी आहियां, मतां ॿाहिरि निकिरे माण्हू मारे छॾनि, कुझु करे छॾनि। तंहिंजे करे थोरी घणी माण्हुनि खे बि इहा ख़बर आहे, तंहिंजे करे तोखे चवंदा तूं देव जो पुटु ऐं तूं देव, पर तुंहिंजो पीउ देव न आहे, असुलु इंसानु आहे। जेको देव उनखे बादशाह माना जेको बादशाह खे देव माना बणाए छॾियो आहे, शिकिल ॾेई छॾी आहे। तो छोकिरो चवणु लॻो त पोइ अम्मा इन जो को हलु हुजे त मूंखे ॿुधा। तो माउ चवणु लॻी त बाबा इन जो हलु बिल्कुलु आहे, पर मूंखे को यकीन ऐं भरोसे वारो माण्हू को मिलियो कोन जो खणी आउं ओॾां मोकिलियां। चई अम्मा ॿुधा आउं ओॾां वञा थो। चई अबा तूं इहो कमु करे ईंदे, तुंहिंजे ई आसिरे आउं हुअसि। मुंहिंजो जॾहिं मुंहिंजो पुटु अची नौजवान थींदो, जेसि ताईं सूरनि पई रोयां, पोइ तूं इहो कमु करे ईंदे, बाक़ी ॿियो कंहिं ते आउं यकीन ऐं भरोसो करे नथी सघां। चई अम्मा छा करिणो आहे? चई फलाणे हंधि वञु, बुलबुल परी आहे, उन परी वटि वञु, फलाणो जेको तावीज़ आहे तोखे ॾींदी, ऐं उहो तावीज़ खणी अचु। चई बुलबुल परी मूंखे ईअं ॾींदी? चई हू बुलबुल परी मुंहिंजी सहेली आहे, हुनखे चइजांइ त नूर राणी मोकिलियो आहे। सो हाणे तूं उते वञु। आउं त नथी निकिरी सघां, नथी वञी सघां, छो त देव जा पहरा आहिनि। मतां किथे देव ॾिसी वियो त आउं त माॻे मरी वेंदसि हली, कुझु थी वेंदो लियो मतां, तंहिंजे करे आउं नथी वञी सघां। बाक़ी तूं वञु, 2-3 तावीज़ तोखे ॾींदी, पाण पाईंदासीं। सो देव जो असरु पाण ते न थींदो, ऐं उन खां पाणी बि खणियो अचिजांइ, जीअं तुंहिंजे पीउ ते खे पियारियूं त सही थी वञे। हाणे तूं इहो कमु करे ईंदे। त छोकिरो चवणु लॻो त अम्मा पोइ तूं कंहिं वज़ीर या कंहिंखे घुराए या को अहिड़ो माण्हू तूं उनखे बि मोकिले सघें थी। हेतिरो टाइम तूं ईअं ई सूर कटे अची न बाबा, हू शइ अहिड़ी आहिनि जेके तावीज़ तोखे मिलंदा, माण्हुनि जो मतां बेईमान थी वञनि, लालच थी वञनि, उनजो ग़लति इस्तेमालु कनि। सो तंहिंजे करे ई माण्हू पंहिंजो जेको यकीन भरोसे वारो, बाक़ी ॿिए ते यकीन भरोसो करणु थोरी आहे। हीअ ताक़त वारियूं शयूं आहिनि, जे अगरि कंहिंखे हथु चढ़ी वञे त माण्हू जो ग़लति इस्तेमालु बि करे सघनि था। छोकिरो चवणु लॻो त अम्मा ठीकु आहे। चई अबा इहा ॻाल्हि यादि रखजांइ, 2-3 तावीज़ खणी वञां, जीअं हिकिड़ो आउं पायां, हिकिड़ो तूं पाईं, हिकिड़ो तुंहिंजे पीउ खे पारायूं, ऐं पाणी बि उनखां खणियो अचिजांइ। ऐं पाणी तमामु जाम खणिजी, त जीअं पाणी तुंहिंजे पीउ खे पियारियां त पीउ तुंहिंजो सही थी वञे, असुली शिकिल में अची वञे। बाक़ी ॿियो पाणी इन देव जे लाइ काफ़ी आहे, पाणी सड़ी ख़तमु थींदो। वञी बुलबुल परी खे न्यापो ॾिजांइ, जो नूर राणी मोकिलियो आहे। चई मां इहा मिलंदी किथे? चई फलाणे हंधि हलियो वञे, हिकिड़ो तलाउ आहे, तलाउ ते परियूं अचनि थियूं, उते वञु ऐं उते ई तोखे इहो मिलंदो, मिलंदी आहे बुलबुल परी। हाणे छोकिरो निकितो हलंदो फिरंदो। हाणे देव जा हू बि लामारा हूंदा हुआ, चकर वकर हणंदो हो राणी जी तलाश में, राणी ते आशिक़ जो हो। पर हाणे इहा ख़बर न हुई त हाणे हीअ त ईअं ई छोकिरो निकितो हलंदो फिरंदो 2-3 ॾींहं लॻा हिनखे पंध में, आयो अची उन तलाउ ते पुॻो। हाणे इंतज़ारु पियो करे बुलबुल परी जे आसिरे वेठो हुजे। अची ॾींहं वारो टाइम थियो, कुझु परियूं अची उन तलाउ ते लथियूं, धरती ते ईंदियूं आहिनि विहंजण वग़ैरह जे लाइ, सो आयूं अची लथियूं। सो हाणे छोकिरो परेशान चवणु लॻो त परियूं तमामु जाम, बुलबुल परी अले कहिड़ी, ऐं इंसान जे अगरि वञा त अले मूंखे ॾिसी भॼी वञनि। तो चवणु लॻो त हाणे वञा थो।
तो छोकिरो आयो अची वञी परिन जे वेझो पुॻो। परिन बि ॾिठो त को इंसान आदम ज़ात अचे पियो, इंसान अचे पियो। परिन बि डपु न कयो, सो चवणु लॻियूं त आख़िर ॾिसूं छा मसइलो आहे। छोकिरो परे खां इशारा ॾींदो आयो त बीहो बीहो, भॼी न वञिजो। परियूं बीह रहियूं त हिते छोकिरो चवणु लॻो त बुलबुल परी कहिड़ी। परिन चयो त हाणे ख़बर कोन्हे बुलबुल परी में अलाए कहिड़ो कमु। हाणे परी हिकिड़ी चवणु लॻी त बुलबुल परी आऊं। ची बुलबुल परी तूं ची हा। ची नूर राणी खे सुञाणी? ची हा नूर राणी खे सुञाणा, पर किथे आहे हींअर, कहिड़ा हाल आहिनि हुनजा? हू मुंहिंजी सहेली आहे, कंहिं टाइम में हिते ईंदी हुई शिकार वग़ैरह करणु झंग में, सो मुंहिंजी ईअं हुन सां मुलाक़ात थी वई, मुंहिंजी सहेली आहे। त सॼी ॻाल्हि करे उन छोकिरे ॿुधाए त हीउ मसइलो हीउ थी वियो आहे, हाणे तुंहिंजी मदद खपे। सो हिते बुलबुल परी चवणु लॻी त बिल्कुलु मदद करण जे लाइ आऊं तयारु आहियां। सो उन पंहिंजे जादू जे इल्म जे ज़रिए टे हिन खे उहे तावीज़ ॾिना ऐं पाणी तमामु जाम हिन खे कंहिं अहिड़ी शइ में ॾिनई ऐं चवणु लॻी त हीअ खणी वञु ऐं हिफ़ाज़त कजांइ, ग़लति इस्तेमाल जो न कजांइ, वञी पंहिंजी माउ जे हथ में ॾिजां। मतां केरु फुरे वञे, मतां कंहिंखे ॾींहुं कॾहिं बि इहो कमु न कजांइ, हीअ ताक़त वारियूं शयूं आहिनि। अबा हाणे बुलबुल परी खां हू मोकिलाए हू उतां निकिरी पियो। हाणे छोकिरो निकिरी आयो, हलंदे हलंदे 3 ॾींहंनि जो पंधु अची सिधो पंहिंजी माउ वटि पुॻो। माउ खे इहे शयूं ॾिनई। माउ हाणे उहो पाणी खणी बादशाह खे जॾहिं पियारी त हू असुल शिकिल में अची वियो, देव मज़ा असुली शिकिल थी वई हुनजी। सो अची पंहिंजे पुट सां मिलियो, पंहिंजी ज़ाल सां हूअं ई मिलंदो, पंहिंजे पुट सां मिलियो, ॾाढो ज़ारोज़ार रुना। त छोकिरो चवणु लॻो त बाबा तूं हेतिरा टाइम देव जी शिकिल में हिकिड़े बंदि कमरे में हुएं। चई हा बाबा छा करियां, देव ज़ालिम। तो हाणे हिन न इहो तावीज़ पातो, छोकिरे बि पातो, राणी बि पातो ऐं उन बादशाह बि पातो। हाणे निकिरी पिया, चवणु लॻा त हाणे हली इन देव खां पंहिंजी बादशाही वठिजे ऐं इन ज़ुल्म मज़ा उन माण्हुनि खे छॾाइजे। निकिरी पिया, सिधो आया, अची उन बादशाह जे महल में पुॻा। हाणे बादशाह जे महल में पुॻा, जेको हिन जो हो, कई माण्हू राज भाग अची गॾु थिया त असांजो असली बादशाह, असांजो असली बादशाह। हाणे बादशाह जी ॿई हमशकल हू बि हुजे, देव हरामी जी शिकिल करे वेठो हुजे। सो देव बि आयो। देव चवणु लॻो जॾहिं ॾिठो राणी खे त केतिरा टाइम माना थी वियो, केतिरो टाइम थी वियो, 17-18 साल थी विया जेको तूं ग़ाइबु थी वएं मूंखां, अॼु अची हाज़िर थी आहीं। तो राणी चवणु लॻी त बिल्कुलु हाज़िर त अची थी आहियां, पर हाणे तुंहिंजो आख़िरी अंत आहे, तूं हाणे न बचंदे। देव चवणु लॻो, खिलणु लॻो त तूं मूंखे छा कंदे? अमी इंसान ऐं देव ताक़तनि में ज़ोर, मूंखां तूं थोरी पुॼंदे। सो हिते देव बि हेठि खणी लही आयो तख़्त तां, उहो बादशाही शिकिल में हो। राणी वटि उहो पाणी मौजूदु। जीअं देव ओरियां आयो त राणी देरि कोन कयो, पाणी खणी अची हिन ते हाराईं, उछली। पाणी जीअं हिन खे लॻो परिन जे मुल्क जो पाणी, जेको देव जे लाइ तमामु ख़तरनाक हूंदो आहे। उन महिल देव सड़ी खाक थी उते ई उते ख़तमु थी वियो, रुॻो खाक ई खाक थी वई। हाणे उन खाक खे मेड़े खणी कंहिं वञी पाणी में हिननि वहाए छॾियो। हाणे देव थी वियो ख़तमु। तो हिते बादशाह चवणु लॻो त मुंहिंजी माण्हुनि खे, अवाम खे चवणु लॻो, राज भाग खे चवणु लॻो त हीउ मसइलो हीउ थी वियो। हाणे अव्हां खे को बि माण्हू केॾांहुं बि ॾियणो कोन हूंदो, छो त हूअं बि देव खे ॾींदा हो। हाणे देव मरी ख़तमु थी वियो आहे। हाणे सुकून सां, हसी ख़ुशी सां पंहिंजी बादशाही में तव्हां रहो। हाणे का बि तकलीफ़ परेशानी न थींदी। हाणे आउं अची वियो आहियां, हाणे मुंहिंजो तख़्त मुंहिंजो पुटु संभालींदो ही शहज़ादो। माण्हू बि ॾाढा ख़ुशि थिया ऐं वज़ीर बि उहो साॻी पुॼी हलियो। वज़ीर खे बि वरी उन उहिदे ते रखियो हिननि। हाणे उहो छोकिरो, उहो शहज़ादो, उहा बादशाही हलाइणु लॻो, देव जो ज़ुल्म ख़तमु। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।